अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाह सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कम्मा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कम्मा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि ihसाना। इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह हर्रमा अलैकुम उकूकुल उम्महात। हम्द ऐं सना खां बाद तमाम क़िस्म जूं तारीफ़ूं, बुलंदी वॾाई, बुज़ुर्गी जा कलमा अल्लाह रब्बुल आलमीन खे जुगाइन, जंहिं मालिक ख़ालिक राज़िक तव्हांजे ॻोठ खे आबाद रखियो आहे ऐं उन रब्बुल आलमीन तव्हां नंढड़नि वॾड़नि खे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे। पंहिंजे महबूब पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह रब्बुल आलमीन जा करोड़नि खां बि वधीक दुरूद ऐं सलाम हुजनि, जंहिं सभिनी इंसाननि ताईं अल्लाह जो पैगाम पहुचायो। मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो, हीअ आयत करीमा तव्हांजे साम्हूं पढ़ी आहे। हिन में अल्लाह रब्बुल आलमीन ॿ हुक्म बयान कया आहिनि, ॿ अहम फरीज़ा बयान कया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह तव्हां बि चवंदा आहियो त असां नूह अलैहिस्सलाम जी औलाद आहियूं, मलाह। ही अल्लाह जी अॼु तव्हांजे मथां रहमत थी आहे। साॻियो पैगाम जेको नूह अलैहिस्सलाम ॾिनो हो, या कौम अबुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैर, 950 साल तबलीग कई,
जेके ॿेड़ीअ में चढ़िया बचा, बाक़ी ॿिया कोन पोइ बचा न। आख़िरी दुआ नूह अलैहिस्सलाम घुरी। मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो, अॼु बि जेकॾहिं तव्हां वरी बि हथी ख़ाली हिन अलाह जे घर मां निकिरी पंहिंजे घरनि में हलिया विया, पाण में तब्दीली नथा आणियो, पोइ यादि रखिजो क़यामत जो ॾींहुं हिकिड़े ॾींहुं थींदो। उन ॾींहुं जवाबु असांखे ॾियणो पवंदो ऐं दुनिया में माण्हू खे किथे बि इज़त कान मिलंदी। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, मुंहिंजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं अल्लाह रब्बुल आलमीन जो ही अहम फरीज़ो, अल्लाह रब्बुल आलमीन त अदब बयान कयो आहे त दुनिया में तव्हांखे मूं रब जो बि अदब रखणो आहे, मुंहिंजे नबीअ जो बि तव्हांखे अदब करणो आहे। जॾहिं तव्हां कलमो पढ़ियो आहे मुंहिंजे नबीअ ते, नबीअ जी ताबेदारी, नबीअ जी बैयत तव्हांजे लाइ अहम फरीज़ो आहे। रब साईं फरमाए थो, मुंहिंजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ मूं अल्लाह ताला जुदा जुदा अहकाम ॿुधायान, हक़ ॿुधायान, अहम फरीज़ा ॿुधायान, त सभ खां वधीक रब साईं फरमाए थो, वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु, मूं लोह महफूज़ में लिखी छॾियो आहे तव्हांजे लाइ त मूं अल्लाह खां सवा कंहिंजी बि इबादत न कजो। ही आम फरीज़ो अल्लाह ताला बयान कयो आहे। ओ मुंहिंजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजे उम्मत जे इंसाननि खे ॿुधा, पहिरियनि क़ौमुनि खे बि इहो हुकुम हो, وَإِذَا خَذْنَا مِيثَاقَ بَنِي إِسْرَائِيلَ لَا تَعْبُدُونَ إِلَّا اللَّهَ, रब साईं फरमाए थो, बनी इसराइल क़ौम खे बि इहो हुकुम हुयो त अल्लाह खां सवा कंहिंजी इबादत न कजो। وَبِالْوَالِدَيْنِ إِحْسَانًا, रब साईं फरमाए थो, उन्हनि खे बि इहो हुकुम हो, मुंहिंजी बंदगीअ खां पोइ तव्हांजे लाइ हक़ मूं अल्लाह ताला कहिड़ो रखियो आहे। मूं अल्लाह ऐं मुंहिंजे नबीअ जे अहम फरीज़े खां बाद मूं अल्लाह जी ताबेदारी, मुंहिंजे नबीअ जी ताबेदारी तव्हांजे मथां अहम फरीज़ो आहे। उन खां बाद हिन ज़मीन ते तव्हांखे छा करिणो आहे? रब साईं फरमाए थो, सभ खां पहिरीं तव्हांखे अदब करिणो आहे त माउ ऐं पीउ जो। वबिलवालिदैन इहसाना, अल्लाह रब्बुल आलमीन जेको हुकुम ॾे त छा वॾो हूंदो। जेकॾहिं इन में असां नाफ़रमानी करियूं त असांजो कहिड़ो असर थींदो दुनिया में। दुनिया में जेकॾहिं रब जो दर बि हिनखे हथ न आयो, महबूब पैगंबर जे दीन सां बि बग़ावत करे, मां ऐं पीउ सां बि बग़ावत करे हिन दुनिया मां गुज़रे, हिन दुनिया में बि इन जे लाइ न दोस्तनि वटि इज़त, न माइटनि वटि इज़त, न त किथे बि हिन जे लाइ इज़त कान्हे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, इज़त तव्हांखे वठणी आहे त माउ जे क़दमनि में मूं अल्लाह रब्बुल आलमीन त जन्नत रखी अथई, पीउ त जन्नत जो दरवाज़ो अथई। इन पीउ जी इज़त रखजांइ, इन माउ जी ख़िदमत कजां। पोइ अल्लाह रब साईं फरमाए थो, मुंहिंजे जलालत जो कसम आहे, हिन दुनिया में बि तोखे इज़त ॾींदुसि, आख़िरत में बि इज़त ॾींदोमांइ। माउ खे नौकिरियाणी करे छॾी बसि, ज़ाल जो फरमाबदार बसि।
अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो बिल वालिदैन साना, मां ऐं पीउ जी इज़त कजां, उन्हनि जी ख़िदमत कजां, इन्हनि सां भलाई कजां। इम्मा यबलुगन्न इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा, रब साईं फरमाए थो जेकॾहिं ॿिन्ही मां को हिकिड़ो वॾी उमिरि खे पहुची वञे, ऐं किलाहुमा या वरी ॿई वॾी उमिरि खे पहुची वञनि, फला तकुल लहुमा उफ़िन, इन्हनि खे उफ़ बि न चइजां, वला तनहरुहुमा, इन्हनि खे झिणक बि न ॾिजां, वकुल लहुमा कौलन करीमा, इन्हनि सां अदब सां पेश अचिजां, सुहिणो ॻाल्हाइजां। बसि अखियूं अखियुनि में ॾेई औलाद ॻाल्हाईंदो आहे पीउ सां, बदनसीबी आहे। अल्लाह जे रसूल फरमायो पीउ जे अॻियां बि न हलजां। अॼु औलाद जी हालात तव्हां ॾिसो किथे वञी पहुती आहे। पीउ जो को बि क़दुरु कोन्हे को, मां जहिड़ा बसि ॾुख ई ॾुख, औलाद थियो आहे, बच्चा थिया आहिनि। हाणे जेकॾहिं पंहिंजे माउ पीउ खे नथा सम्झ, हाणे आउं तो धार थियां, हाणे माउ पीउ खे छॾे वरी तो धार थिए हमरा, पोइ खटियो बि तूं ओढ़ो खाईंदे न। साॻी आयत करीमा सहाबा बि ॿुधी हुई, साॻी आयत करीमा उवैस करनी बि ॿुधी हुई। जॾहिं हुकुम ॿुधई त रब जो आर्डर अची वियो आहे, वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihसाना, चए थो मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे लाइ त इहा हिकिड़ी आयत सॼी ज़िंदगी आहे। हिन हिकिड़ी आयत में अल्लाह तो त वॾी वॾी ज़िंदगी रखी छॾी आहे। सॼी ज़िंदगी तुंहिंजी बंदगी कंदुमि, अल्लाह तुंहिंजो बानू थी रहंदुसि। अल्लाह पंहिंजी माउ जी जला पीउ तो वफ़ात करे वियो, माउ जी जला उन जी ख़िदमत कंदुमि, तुंहिंजे हुकुम खे अहमियत ॾींदुमि। ही माउ जे ख़िदमत में लॻी वियो, एतिरी त ख़िदमत करे पियो, एतिरी त ख़िदमत करे पियो, माण्हू दुनिया जा त हुनखे चरियो चवनि पिया त इहो त चरियो आहे। ही माउ जे ख़िदमत में लॻो पियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जिब्रील खे मोकिलियो, वञ मुंहिंजे महबूब पैगंबर खे ॿुधा त यमन में हिकिड़ो शख़्स अथई अवेस, एतिरी त माउ जी ख़िदमत कई आहे, मूं रब जो बि फरमाबदार आहे, तो नबीअ सां बि उन जी ॾाढी मुहबत आहे, पर माउ खे त हू छॾे नथो सघे। बरस जी बीमारी थियसि, दुआ घुरियई त अल्लाह ताला उन जी हिकिड़े सेकंड खां पहिरीं बीमारी बि ख़तम करे छॾी। छाजे करे जेको माउ ऐं पीउ जो फरमाबदार आहे, जेॾी महिल बि रब जे तरफ़ हथ खणंदो अल्लाह रब्बुल आलमीन त उन जी दुआ क़बूल कंदो आहे। नाफ़रमान औलाद जी दुआ क़बूल पवंदी? जिब्रील आयो आहे, महबूब पैगंबर खे जी ॿुधाई सॼी हक़ीक़त। ही रब जो पैगाम आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर रज़ी अल्लाह ताला खे फरमायो, ओ उमर, तो सां मुलाक़ात कंदो
इहो शख़्स तोसां मुलाक़ात कंदो, इन खां दुआ कराइजां। इन खे बुर्स जी बीमारी थी, दुआ घुरी त अल्लाह साईं बीमारी बि हुनजी ख़तम करे छॾी। एतिरी त माउ जी ख़िदमत कई आहे, एतिरी त ख़िदमत कई आहे, तव्हां सां ॾाढी मोहबत अथसि, पर तव्हां सां मुलाक़ात नथो करे सघे। रब साईं ॿियो ॿुधाए, हीअ अल्लाह जो रसूल उमर रज़ी अल्लाह ताला खे फरमाए थो त उमर रज़ी अल्लाह ताला तव्हां सां मुलाक़ात कंदो, इन खां दुआ कराइजो। सॼी हक़ीक़त अल्लाह जे रसूल ॿुधाई त हेॾो हुनजो शान आहे। छाजे करे इहो रुतबो मिलियो? माउ जी ख़िदमत जे करे मिलियो आहे। अॼु तॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े सहाबा जी भरी कचहरी हुई, पाण फरमायूं धूड़ पातई, धूड़ पातई, धूड़ पातई। साहबा पुछो अल्लाह जा रसूल केरु माण्हू? पाण फरमायो जंहिंजी माउ ऐं पीउ ज़िंदह हुआ पर पोइ बि जहन्नम में वियो, माना हुनजी ख़िदमत न कई। माउ जहिड़ो बार हुनजे मथां बसि। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, महबूब पैगंबर जन मूंखे ई ख़बर ॿुधाई ऐं सम्झी वियुसि, मूंखे त वॾी ख़ुशी थी त इहो शख़्स मूं उमर सां मुलाक़ात कंदो, पर हाणे अलाए कॾहिं मुलाक़ात थींदी। चए थो उन ॾींहं खां वठी आऊं इंतज़ार में हुयुसि, पुछाऊं कंदो रहियुसि, पुछाऊं कंदो रहियुसि, एतिरे ताईं जो 10 साल गुज़री विया। 10 साल गुज़री विया जॾहिं अमीरुल मोमिनीन थियो आहे। अमीरुल मोमिनीन थियो आहे, खिलाफ़त मिली आहे। हिकिड़ो वफ़द आयो यमन खां हज जे लाइ, पुछा कई उन्हनि खां, ॾियो ख़बर, जेके यमन खां आया आहिनि त उथी बीहनि, उथी बीठा। चवण लॻो जेके करन इलाइक़े खां आया आहिनि उहे बीहनि, बाक़ी ॿिया वेही रहो। वेही रहिया। उन्हनि खां सुवाल थो करे त ॾियो ख़बर तव्हां में अवेस आहे? अवेस तव्हां में आहे? पहिरीं त जवाब ई कोन कंहिं ॾिनो। ॿियो दफ़ो चए थो उवेस बिन आमिर तव्हां में आहे? चाचो उन जो पोड़ो हो। उन चयो त अमीरुल मोमिनीन हू त चरियो आहे, माना जेको माउ ऐं पीउ जी ख़िदमत करे न उनखे माण्हू चरियो चवंदा। चवंदा पंहिंजे ॿारनि खे कुझु कोन ॾिनई, पंहिंजे घर वारी खे कोन ॾिनई, वरी माउ ऐं पीउ जे लाइ खणी आयो आहे, चरियो आहे। ही अल्लाह जो वली उमर रज़ी अल्लाह ताला पुछे थो, सुवाल कयो, जवाब मिलियो त उहो त चरियो आहे। चवण लॻो ॾियो ख़बर हो किथे आहे? ॿुधायूं तो अरफात जे मैदान ते छॾे आया आहियूं त उठ पियो चारे। फरमायूं त तव्हां वेही रहो। वेही रहिया। अली रज़ी अल्लाह ताला खे इशारो कयूं त अली उथी। ॿई ॼणा जेॾी महिल उते वञी पहुता, ॾिसनि त उठ चरनि पिया अरफात जे मैदान ते। थोरो अॻियां हलिया, ॾिसनि त माण्हू आहे जेको निमाज़ पियो पढ़े, अल्लाह जे हाज़िरी में बीठो आहे। चवण लॻो उमर रज़ी अल्लाह ताला इहो ई अवेस आहे जेको टेमी कोन्हे को तब रब जा राबते में आहे। असां राति जो 3 बजे पाणीअ जो वारो आहे, पाणीअ जो वारो करे छॾियो अथऊं। कॾहिं बि हारीअ खां तव्हां ॿुधो हूंदो त कॾहिं पाणी कंहिंजो निकिरी वियो। राति जो 3 बजे बि उते रसंदो, भले सीउ हुजे, पाणी वेंदो हलियो। ज़मींदार मूंसां कहिड़ो अशर कंदो? ज़मींदार जो ख़ौफ़ अथसि, रब जो ख़ौफ़ कोन अथसि त रब साईं मूंखे क़यामत जे ॾींहुं सुवाल कंदो।
मूंखे बानू करे अल्लाह से पैदा कयो आहे, नौकर करे ख़लीफ़ो करे मोकिलियो अथसि ज़मीन ते मुंहिंजा बाना। या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारा बाना, तोखे हुकुम थो ॾियां, मुंहिंजो हुकुम पूरो करे दुनिया मां गुज़र। असां चयूं न, असांखे त पाणीअ जो वारो आहे, निमाज़ कोन पढ़ंदो। हीअ अल्लाह जो बानू ॾिसनि त निमाज़ वो पढ़े अल्लाह जे हाज़िरीअ में बीठो आहे। जिन महिल सलाम वारी पुछऊंसि मस्मुक, चई इस्मी अब्दुल्ला, चई बाना अल्लाह जा असीं बि आहियूं, असीं बि अल्लाह जा बाना आहियूं। तो हिते माइटनि कहिड़ो नालो रखियो उहो ॿुधा। चई अवैस मुंहिंजो नालो आहे। चई अवैस बिन आमिर तूं आहीं? चई हा। चई तो माउ जी ख़िदमत कई आहे? चई हा साईं, मूं माउ जी ख़िदमत कई आहे। पंहिंजो बि तारफ़ करायूंसि त हीअ अली आहे, उमर आहियां। चई माउ जी मूं ख़िदमत कई आहे। चई तोखे बर्स जी बीमारी थी? चई हा साईं, मूंखे बर्स जी बीमारी थी। पोइ तो दुआ घुरी त बीमारी ख़तम थी वई? हा साईं, मूं दुआ घुरी बीमारी ख़तम थी वई। अञा टिको हिकिड़ो अथई, महबूब पैगंबर फरमायो उमर तोसां मुलाक़ात कंदो, अञा टिको हिकिड़ो बरस जो हूंदुसि, तोसां मुलाक़ात इन हालत में कंदो। चई अञा टिको हिकिड़ो अथई, उहो ॾेखार। रोंदे रोंदे चए थो ही त मुंहिंजे रब जो, मुंहिंजो राज़ मुंहिंजे रब खे ख़बर आहे, तव्हांखे कंहिं ॿुधायो? हीअ अल्लाह जो वली, रब सां राबिते में आहे, जिन खे माण्हू चरियो चवंदा हा। ही त मुंहिंजे रब खे ख़बर आहे, ही त मुंहिंजो राज़ आहे, तव्हांखे कंहिं ॿुधायो? रोए पियो। उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो आहे। उन महिल कपिड़ो मथे करे बांह जे हेठां टिको हुयो ॾेखारी। चई हाणे असांखे यकीन आहे तूं उहो उमर आहीं, उहो ई तूं आहीं अवेस जेको मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो। हाणे असांजे लाइ दुआ कर। चई तव्हां मूंखां भला नबीअ जा सहाबा साथी, तव्हां पाण मुंहिंजे लाइ दुआ घुरो न। चयूं हुकुम आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रोंदे रोंदे दुआ थो करे हिननि जे लाइ। मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो, असां छा सम्झो हिन दुनिया खे? छा कमायो अथव गुज़रियल साल? छा तव्हां मिल्कियत गॾु कई? आख़िरत जी तयारी करियो। दुनिया कुझु बि कान अथव। हेतिरो वक़्तु गुज़रियो आहे जेको कंहिंखे बि यादि कोन्हे को। ॾुख या सुख कंहिंखे बि यादि कोन्हनि के। हिकिड़े ॾींहुं जिन महिल दुनिया मां वेंदो न, मलाइके मथां अची पिया चवंदो त फला सदक वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब वतवल्ला। अल्लाह हाणे असांखे छॾ त असां तुंहिंजे दीन खे बि सचो मञो ऐं नमाज़ बि पढ़ी अचूं। वला सल्ला, न नमाज़ पढ़ीसूं न तुंहिंजे दीन खे सचो सम्झोसूं। वलाकिन कज़्ज़ब वतवल्ला, लेकिन कूड़ो करे मुंहुं फेरे छॾियोसूं। असांजी ज़िंदगी ही गुज़री वई। उन महिल मुजरिम थी रब वटि वम ताज़ुल यौम अय्युल मुजरिमून। ओ मुजरिमो, अॼु नेकोकारनि खां जुदा थी वञो। मर्द औरतूं नेकोकारनि खां जुदा। क़यामत जो ॾींहुं आहे, अखियुनि खां बि अंधा हूंदा। मूंखे ॿुधायो, वमन कान हाज़ी आमा वहुव फिल आखिरत आमा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, जेको शख्स मर्द हुजे या औरत हुजे, वमन कान हाज़ी आमा, जेको बि हिन दुनिया में अंधो थी वियो, वहुव फिल आखिरत आमा, क़यामत ते ॾींहुं बि अंधो थी उथंदो। ऐं मुंहुं हुन जो कारो हुजे, मुसवद वजूहुहुम मुसवद, मुंहुं बि क़यामत ॾे कारो। छा थींदो इन जो?
वयौमल क़यामा तरल्लज़ीन कज़बू अलल्लाह। रब साईं फरमाए थो क़यामत जे ॾींहुं तूं अहिड़नि मर्दनि खे अहिड़नि औरतुनि खे ॾिसंदा वयौमल क़यामा तरल्लज़ीन कज़बू अलल्लाह, जिन अल्लाह खे बि कूड़ो सम्झो, अल्लाह जे रसूल खे बि कूड़ो सम्झो। वजूहुहुम मुसवद्दा, इन्हनि जो मुंहुं बि उन ॾींहुं कारो हूंदो। छा थींदो अहिड़नि माण्हुनि जो जिन माई पीउ खे बि सुञातो ई कोन, मुजरम बणिजी विया, रब जे हुक्म खे अहमियत ई कोन ॾिनो। बसि हा असां क़ुर ॿुधो बसि। ही अल्लाह जो वली आहे। हाणे उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त हाणे तूं हिते वेह त तुंहिंजे लाइ कुझु सामान खणी अचूं। चई हिकिड़ी वादी आहे, उन मां गुज़रणु ॾाढो ॾुखियो आहे। घणो बार हूंदो न उन वादीअ मां माण्हू गुज़री कोन सघंदो, थोरो हूंदो त जल्दी गुज़री वेंदो, क़यामत जो ॾींहुं ॿुधाए थो। हाणे तव्हां पंहिंजो रस्तो वठो, मूंखे पंहिंजो रस्तो ॾियो। दिघो किसो आहे माशाअल्लाह। मुंहिंजा अज़ीज़ भैरव, हीअ आहे मां जंहिंजो मक़ाम अलाह से आला कयो आहे। मां जी ख़िदमत में हिन जो हेॾो आला मक़ाम मिलियो आहे। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह तव्हां ॿुधो हूंदो न, मां जी जल्दी दुआ घुरे, मां जी जल हुन जी दुआ घुरियो, मुंहिंजा अल्लाह मूंखे बचड़ो अता फरमा, तुंहिंजे दीन जी ख़िदमत कंदो, वक़फ़ कंदमि तुंहिंजे दीन जे लाइ। असां क़ुर पढ़ण जे लाइ तयारु कोन आहियूं। बच्चा क़ुर पढ़नि, सुभाणे क़ुर पढ़ी असांजे तरफ़ दुआ घुरनि, मां ऐं पीउ जे लाइ दुआ घुरनि, मूंखे ॿुधायो। जनम जे बाहि खां बची वञनि, अहिड़ो आख़िरी मौजूदो अल्लाह जो क़ुर आहे। उहो असांखे अचे कोन। मायूं वीचारियूं गीजनि में शुरू कयूं त राति गुज़री वेंदी, किथां हे गीज यादि कयूं। क़ुर जी हिकिड़ी सूरत कान थी अचे, हिकिड़ो अखर कोन थो अचे। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, अफ़सोस आहे असांखे असांजे ज़िंदगीअ ते। ही अल्लाह जी बानी इमाम बुखारी जी मां जी जल दुआ घुरी अल्लाह खां, मुंहिंजा अल्लाह मूंखे बचड़ो अता कर, अहिड़ो मूंखे बचो अता फरमा जो हुनजी तरबियत भली करियां, आलिम बणिजी वञे, तुंहिंजे दीन जी ख़िदमत कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन त बचड़ो ॾिनो, जेॾी महिल वॾड़ो थियो, थोरो वॾड़ो थियो, मदरसे जे वञण जहिड़ो थियो त अखियुनि खां नाबीन आहे, अखियुनि खां नाबीन थियो। हीअ मां जी जल त परेशान थी वई, मुंहिंजा अल्लाह मूं तुंहिंजे दीन जे लाइ वक़फ़ कयो हो, अल्लाह ही त अखियुनि खां नाबीन आहे, छा थींदो हिन मुंहिंजे बचे जो। हिकु राति जो उथी आहे, हीअ जी जल मां वुज़ू करे मुसल्लो विछाए बरकातूं निमाज़ जूं पढ़ी अल्लाह जे आॾो सजदे में किरी पई आहे। चए थी ओ मुंहिंजा अल्लाह, अॼु हीअ मां सजदे मां कोन उथंदी, ऐसी ताईं कोन उथंदी, ऐसी ताईं कोन उथंदी जेसी ताईं हिन मां जे बचे खे नज़र अता करी। रोंदी रहे, दुआ घुरंदी रहे, रोंदी रहे, एतिरे ताईं जो हुनखे निंड अची वई। हुते अल्लाह ताला त निंड ॾेई छॾी। निंड में इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख्वाब में ॾिसे थी। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो, ओ अल्लाह जी बानी, उथी उथी सजदे मां
अल्लाह रब्बुल आलमीन तुंहिंजे बचे खे त नज़र ॾिनी आहे, उथी वञी ॾिसे त मुंहिंजे बच्चो त ॾिसे पियो। हीअ ई माउ जी दुआ जेॾी महिल पढ़ियो वञी, हज़ारी हदीसूं शागिर्दनि ॿियनि लिखियूं कापियुनि ते किताबनि ते, वॾा रजिस्टर उन्हनि भरिया। हिन खां हिकिड़े ॾींहुं पुछूं तो त कुझु कोन कयो, तूं रगो मटके वेठो आहीं। ॼाण पढ़ो, खोलियो किताब। किताब जेॾी महिल खोलियूं, काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे पढ़णु शुरू कई। हू लिखण में ग़लतियूं करे वान पंहिंजे ग़लतियुनि खे सही पिया कनि। हीअ आहे माउ जी दुआ। वो साॻियो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि बैतुल्लाह में उहा नज़र मिली आहे, चंड जे सोझरे ते रात जो हू हदीसूं लिखे पियो। विज़ू करे बरकातू नमाज़ जी पढ़ी, वरी हिकिड़ी हदीस लिखे, वरी विज़ू करे बरकातू नमाज़ जूं पढ़ी, वरी ॿी हदीस लिखे, ईअं करे किताब पूरो कयो आहे। अॼु असां मज़ाक सम्झो आहे, ही अल्लाह जे रसूल जूं जेके मोती ज़बान मां निकिता उहे हदीसूं जमा थियूं आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो, हीअ ई माउ जी दुआ। जुरैज नाले शख़्स अल्लाह जी इबादत पियो करे, पंहिंजो इबादत खानो ठाहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ मुंहिंजा साथी, मुंहिंजा साहबा, बनी इसराइलनि में जुरैज नाले सां हिकिड़ो शख़्स वॾी इबादत पियो करे। हिकिड़े ॾींहुं माउ जी जल अची सॾु कयो आहे, या जुरैज, या जुरैज, या जुरैज। चए थो न, सॾु माउ खे कोन ॾिबो, रब जी बंदगी करणी आहे बस। मां वींदे वींदे लफ़्ज़ ज़बान मां निकिता, पर तीर खां बि तिखा निकिता। मां चवण लॻियो, जुरैज, जेसी ताईं तूं बदकार औरत जो मुंहुं न ॾिसंदे तेसी ताईं तुंहिंजे मथां मौत कोन ईंदो। कहिड़ा लफ़्ज़ चई छॾिया। लफ़्ज़ चई हली वई, हिन अल्लाह जे वलीअ खे बि साड़े छॾियो। माउ जी जल त अल्लाह जे वलीअ खे बि साड़े छॾियो। चंद ॾींहं मस गुज़रिया, माण्हू आया, हिन जो इबादत खानो ठाहे, हिन खे मारे कुटे वॾे माण्हू वटि वठी आया। पुछे थो त अहिड़े नेकोकार माण्हू खे जंहिं महिल वठी वञनि त ख़लक केतिरी गॾु थी हूंदी। उते पुछे थो, ॾियो ख़बर, छा जे लाइ मूंखे वठी आया आहियो? ॿुधायूंसि, या साम्हूं औरत ॾिस, तूं बदकार आहीं। चवण लॻो, पोइ इहो बचिड़ो खणी अचो हेॾां। जेॾी महिल बचिड़े खे खणी आया, उन नंढड़े बचिड़े खे आंगुर खां झले हुकुम थो ॾे त ओ बच्चा, उन रब जे हुकुम सां ॿुधा त तूं पुटु कंहिंजो आहीं। उन नंढड़े बचिड़े ॻाल्हाइण शुरू करे छॾियो, ओ जुरैज, आऊं तुंहिंजो पुटु कोन आहियां, फलाणी गंवार जो पुटु आहियां। सॼी दुनिया ॿुधो, हैरान रहिजी विया। चवण लॻा, ओ जुरैज, तूं अल्लाह जो वली, हेॾी इबादत करण वारो, तो बच्चे खे हुकुम ॾिनो त रब जे हुकुम सां उन बच्चे बि तुंहिंजी शादी ॾेई छॾी, गवाही ॾेई छॾी, पोइ ही मामिलो तोसां थियो छो? पोइ तो ॿुधाए त मुंहिंजे माउ जी जल मूंखे साड़े छॾियो। मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो, ही आहे माउ। असां ख़ुशि पिया थियूं त हा हलो हली पीर खां हली करो पढ़ाए अचूं,
हलो हली मुले खां को तावीज़ वटाए अची ॿधूं त पोइ भला असांजो को भाग खुले। अड़े निभाग आहे, उहे पाण मुला पिया धिका खाइनि, उहे पीर पिया पाण पिननि, तोखे छा ॾींदा? तोखे जेको हुकुम मिलियो आहे, तोखे अलाह सी ॿिनि पेरनि ते बीहारे इज़त ॾिनी आहे। सॼी दुनिया तुंहिंजे आॾो अलाह सी झुकाई आहे, पर रब साईं फरमाए थो मुंहिंजा बाना तोखे इज़त वठणी आहे न, अदब सिख। सभ खां पहिरीं मूं अलाह मुंहिंजे रसूल जो अदब, उन खां बाद में हिन ज़मीन ते थी माउ जो अदब तोखे करिणो आहे ऐं पीउ जो। माउ ऐं पीउ जो तो वटि अदब ई कोन्हे कोयो। ही अलाह जा वली तुंहिंजे घर में वेठा आहिनि, जंहिं बि कम सां तूं निकिरी त हिननि खां दुआ वठी तूं निकिर त सही, ॾिस त तुंहिंजो कमु कीअं थो थिए। न बसि आउं वञा थो वञी कमु करे थो अचां, थियो बि अथई चई नानी कहाणी पाणी प्यार चई इन अफ़ाली अदा पे अबा पीतो बि अथई। मां ऐं पीउ खां सवाइ कुझु बि कोन्हे को। आख़िरी तव्हांखे वाक़ियो ॿुधायां, मूसा अलैहिस्सलाम जी मां दुआ घुरियऊं, मुंहिंजा अल्लाह मूंखे बचड़ो अता फरमा। अल्लाह रब्बुल आलमीन त बचड़ो अता कयो। चवण लॻी मुंहिंजा अल्लाह ही बचड़ो त तो ॾिनो, तूं मालिक ख़ालिक राज़ कई, पर ही ज़ालिम फिरऔन त बचड़ा सभिनी जा माउ ऐं पीउ जे साम्हूं कुहाए छॾींदो आहे। मुंहिंजे बचे जो छा थींदो? अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो जेॾी महिल तूं ख़ौफ़ सम्झी इन खे पेतीअ में बंदि करे इन दरिया जे हवाले कजांसि, आऊं रब्बुल आलमीन तोसां वाइदो थो करियां। ओ मूसा जी मां, आऊं रब तोसां वाइदो थो करियां, आऊं तुंहिंजे हवाले कंदोमांसि। ॾिसो न, अहिड़ियूं बि त अलाह जूं बानियूं हुयूं न, अहिड़ियूं बि अलाह जूं बानियूं हुयूं जेके रब सां राबते में आहिनि, रब सां दुआ घुरनि त रब सही हुन सां कचहरी पियो करे। हीअ अलाह जी बानी पेतीअ में बंदि करे बचड़े खे दरिया जे हवाले करे, नंढड़ी न्याणी आहे उनखे चवे थी तो मुंहिंजी न्याणी अम्मा हिनखे ॾिसंदी वञा परे परे खां त भाउ वञे किॾां थो। जॾहिं फिरौन जे महल वटां गुज़रे थो, फिरौन त पेती कढाई, फिरौन जी घरवारी पेती ॾिठी, उन पेतीअ खे कढायो। जेॾी महिल खणी आया ही अल्लाह जी बानी, फिरौन जी घरवारी जेॾी महिल खोलियो पेतीअ खे, जंहिं महिल हथनि में खयईं, चवण लॻी अहिड़ा बचाऊं कान कुहाईंदमि, अहिड़ा बचा कीअं कुहाबा, हिनखे त असां निपाए निपाए वॾो कंदासूं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो मूं अल्लाह रब्बुल आलमीन त हुनजे दिलि में मुहबत पैदा करे छॾी। ही अल्लाह जो बानू नंढड़ो बचड़ो आहे, केॾो अल्लाह सी मक़ाम ॾिनो आहे, छो ॾिनो आहे? जॾहिं नंढड़ी न्याणी भेण मूसा अलैहिस्सलाम जो ते पोती चवण लॻी दायूं घुरायूं खीर जे लाइ, पर कंहिंजो बि खीर न पीतई। हीअ भेण पोती चवण लॻी आऊं तव्हांखे भलो घराणो ॿुधायां, पंहिंजे माउ जो थी ॾस ॾे, वञो वञी हिन खे वठी अचो, तमामु भलो घराणो अथव, थी सघे इन जो खीर पीए। नंढड़ी न्याणी बि ॾसे, जंहिं महिल माउ खे जंहिं महिल वठी आया, बचे खे जंहिं महिल हथनि में खईं त छातीअ में चंबिड़ी वियो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो मूसा जी मां ॾे ख़बर, मूं अल्लाह जेको तोसां वाइदो कयो उहो वाइदो पूरो कयो या न? ही अल्लाह जी बानी त रोंदे रोंदे छा जवाब ॾे, अल्लाह तो त वाइदो पूरो करे छॾ। अल्लाह हुन जी हाणे तरबियत कंदी हुयमि,
बच्चे जी तरबियत माउ बि करे भली, माउ पंहिंजे बच्चे जी तरबियत बि करे भली। किसो डिघो आहे, पर उहो बच्चो बि ओड़ो ई थियो आहे। हिकिड़ी ग़लती उन खां थी, माण्हू मारे विधई, थप्पड़ हईं, ॿिए सॾु कयो त मूंसां मदद कर, मूसा अलैहिस्सलाम को थप्पड़ त माण्हू त मरी पियो। ही अल्लाह जो बानू आयो आहे, सजदे में किरी किरी दुआ घुरे थो, चए थो रब्बिनी ज़लमतु नफ़्सी फ़ग़फ़िरली फ़ग़फ़िरली फ़ग़फ़िरली। ओ मुंहिंजा अल्लाह, ओ मुंहिंजा रब, मूं त ज़ुल्म करे छॾियो पंहिंजे पाण सां। फ़ग़फ़िरली, अल्लाह मूंखे माफ़ कर, मूंखे माफ़ कर। रब साईं फरमाए थो फ़ग़फ़र लहू, मूं अल्लाह साईं माफ़ बि करे छॾियो मांसि। अञा नबी त कोन हो, अञा नबूअत ई कान मिली आहे, अञा नबी कोन्हे को, पर माउ जी तरबियत त रब सां राबिते में रह। ही माउ जो फरमाबदार आहे, माउ जो फरमाबदार आहे। माउ तरबियत कई आहे, अल्लाह सी दुआ क़बूल करे छॾियसि। हिकिड़े ने मूसा अलैहिस्सलाम दुआ थो घुरे, जॾहिं नबूअत मिली आहे, दुआ थो घुरे मुंहिंजा अल्लाह, मूंखे मुंहिंजे हिन शहर में अहिड़ो माण्हू ॾेखार जंहिंजो दुनिया में बि मुंहिंजे घर सां गॾु घर हुजे ऐं जन्नत में बि हुनजो घर गॾु हुजे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, मूसा अॼु बि तुंहिंजे घर सां गॾु घर अथसि, त जन्नत में बि हुनजो तुंहिंजे घर सां गॾु घर हूंदो। अल्लाह जो केरु आहे, मूंखे ॾेखार त सही, ऐं ॾिसां पंहिंजे अखियुनि सां। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, का साई अथई, सुबुह जो इन जो अमल ॾिसजां त कहिड़ो आहे। सुबुह जो सवेर मूसा नबी ॿाहिरि निकितो आहे, का साई बि हिकिड़ो जानवर ॿाहिरि कढियो, जानवर खे कुही वढे ठाहे तयारु करे रखी, थोरो गोश्त कुझु सुठो कढी उन खां पचाए रधे तयारु करे बिस्तरो ते पियो, उन बिस्तरे खे विछायो आहे। वयो पंहिंजे माउ जी जल जेका अखियुनि खां न बीना, वञी माउ जी जल खे खणी आयो आहे, अची उन बिस्तरे ते विहारे उहो गोश्त खाराए 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 ढह कराए हाणे पंहिंजे रोज़ीअ खे लॻी वियो। हाणे माउ जी जल दुआ पई घुरे, मूसा नबी बि वेझो थियो आहे। ॾिसां त हीअ अल्लाह जी बानी कहिड़ी थी दुआ घुरे, हीअ अल्लाह जी बानी दुआ बि घुरे। ओ मुंहिंजा अल्लाह, ओ मुंहिंजा अल्लाह, हिन मुंहिंजे बच्चे मुंहिंजे पुट एतिरी त मुंहिंजी ख़िदमत कई आहे, एतिरी त ख़िदमत कई आहे, एतिरी त ख़िदमत कई आहे। अल्लाह हिन मुंहिंजे पुट जो घर जीअं मूसा नबीअ जे घर सां गॾु आहे, त जन्नत में बि हुनजो मूसा नबीअ जे घर सां गॾु घर बना। बार बार दुआ बि घुरे, बार बार इहा दुआ बि घुरे। मूसा नबी जॾहिं कन ॾेई ॿुधो, रोअंदो रोअंदो रवानो थी वियो त अल्लाह, ही अल्लाह जो बानो, हिन खे मक़ाम मिलियो आहे, हिन माउ जे करे मक़ाम मिलियो आहे, हिन माउ जी ख़िदमत कई आहे। त मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो, ही ॻाल्हि सम्झण जी आहे, हीअ ज़िंदगी अल्लाह सां हिकिड़ी आरज़ी ॾिनी आहे, थोरी ज़िंदगी अल्लाह से ॾिनी आहे। अदब सिखो, अदब खां सवाइ कुझु बि कोन अथव। माउ ऐं पीउ जो हक़ु अल्लाह सां ॿुधाए थो,
वरी अल्लाह से अॻिते बि ॿुधायो त वज़िल क़ुरबा वल यतामा वल मसाकीन वक़ूलू लिन्नास हुस्ना। इहो बि असांजे लाइ हुकुम आहे। अज़ीज़ क़रीब आहिनि न, चाचो आहे, मामू आहे, ॾाॾो आहे, उन्हनि सां एतिराम सां माण्हू अदब सां मिले, अदब उन्हनि जो बि पूरो अदब करे। वल यतामा, अज़ीज़ क़रीबनि खां पोइ वरी यतीमनि जो ख़्यालु रखे। वल मसाकीन, यतीमनि खां पोइ मिसकीननि जो ख़्यालु रखे त को घर जो भाती, को घर बुखियो त कोन रहिजी वियो। वक़ूलू लिन्नास हुस्ना, और रब साईं फरमायो माण्हुनि सां सुहिणो बि ॻाल्हायो। हीअ अलाह साईं अदब सेखारियो आहे। अलाह साईं तव्हांखे मूंखे अमल करणी तौफ़ीक़ ॾे, जो असां पूरी कोशिशि करे मुहबत ऐं प्यार सां पंहिंजे रब जी बंदगी करियूं ऐं वालिदैन जी इज़त करियूं, ख़िदमत करियूं। अलाह साईं तव्हांखे मूंखे अमल करणी तौफ़ीक़ ॾे। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।